मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे जग मशहूर प्रोग्राम डाप जा 10 में असां सिंधी अदब में औरतुनि जो हिसो जे सिरे हेठि हर हफ़्ते सिंध जे नामवर लेखकनि जो तारीफ़ी खाको पेश कंदा रहिया आहियूं। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं के मानाइतूं लेखिकाऊं आहिनि नज़ीर नाज़, नसरीन सैयद ऐं नसीम छिबू। मुंहिंजो सामाइन सभ खां पहिरीं अवां जे अॻियां नज़ीर नाज़ जो तारीफ़ी खाको पेश करियां थो। नारी पब्लिकेशन जी रूह रवां नामवर कहाणीकार, शाइरा, पब्लिशर, एडिटर ऐं नारी पब्लिकेशन जी अॻुवान नज़ीर नाज़ जो जनम 15 मार्च 1953 ईस्वी ते हैदराबाद में अमीर बख्श पीरज़ादे जे घर में थियो। संदसि पूरो नालो नज़ीर बेगम आहे। नज़ीर नाज़ जो वालिद अमीर बख्श बम्बईअ जो मैट्रिक पास हो। हिन शुरूआती 3 दर्जा सिंधीअ जा पढ़िया। उन बाद घर जे कम में माउ सां हथ वधाइण लॻी, छाकाणि जो संदसि अमर अक्सर बीमार रहंदी हुई। हूअ भाइरनि ऐं भेनरनि में सभिनी खां वॾी हुई, जंहिं करे खेसि ज़िम्मेवारियुनि जो पूरो अहसासु हो। अहिड़ीअ तरह हिन ॿारोतण खां जवानीअ जो अरसो पंहिंजे भाउरनि भेनरनि खे खेॾाईंदे गुज़ारियो, पर खेसि इल्मु पढ़ाइण जो शौक़ु बराबरि रहियो, जेको हुन शादीअ खां पोइ पूरो कयो। शादी खां पोइ मैट्रिक पास करे प्राइमरी उस्ताद थी पढ़ाइण सां गॾु पाण बि पढ़ंदी रही। नज़ीर नाज़ तइलीम जे हिसो लाइ जाखोड़ जारी रखंदे PTC, CT, B.Ed, MA सिंधी अदब ऐं MA सोशियोलॉजी में करण खां पोइ अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ मां पाकिस्तान स्टडी में B.Ed ऐं अरबीअ में इंटर कयाईं। हिनखे इल्मु अदब सां लगाव नंढपण खां हो। नंढपण में घर में ईंदड़ अख़बारूं, रिसाला वॾे शौक़ ऐं चाह सां पढ़ंदी हुई। उन्हनि किताबनि खे पढ़ंदे हिन शुरू में हिकु कहाणी मकनू हाथी जे नाले सां लिखी, जेका 12 रिसाले में छपी ऐं पहिरियों इनाम पिणु मिलियो। उन बाद पाण मुसलसिल लिखण लॻी ऐं केतिरनि ई छोकिरियुनि सां कलमी दोस्ती पिणु थी। पोइ रोज़ानो राति जो घर जे कम मां फारिग थी हू उन्हनि छोकिरियुनि खे अफ़सानवी तर्ज़ जा ख़त लिखंदी हुई। संदसि उहे ख़त बि शानदार हूंदा हुआ। वणंदड़ नसर, ॿोलीअ जो असलूब सादो ऐं उन्हनि ख़तनि में संदसि अंदर जूं पीड़ाऊं ऐं भोगनाऊं समायल आहिनि। संदसि लिखण जो शौक़ु इबादती हद ताईं वधंदो वियो। हिन ॿारनि लाइ हिकु रिसालो जारी कयो, जंहिंमें हू ॿारनि जी दिलचस्पी वधाइण ख़ातिर ख़ूबसूरत लिखणनि सां गॾु ख़ूबसूरत तस्वीरूं पिणु छापींदी हुई। हिन रिसाले खे ॿारनि तरफ़ां भरपूर मोट मिली ऐं संदसि हिमत अफ़ज़ाई पिणु थी।
नज़ीर नाज़ हर सिनफ़ ते लिखियो आहे, कालम, कहाणियूं, मज़मून, शाइरी, तहक़ीक़ ऐं पाण एडिटर बि रही आहे। ख़ज़ लिखणनि जो मौज़ू औरत, ॿार ऐं धरती रहिया आहिनि। हिन औरत जी पीड़ा खे पंहिंजे लिखणनि में ज़ाहिर कयो आहे ऐं औरत जी अज़मत, पवित्रता ऐं उनजे मुक़दस रिश्ते जी अहमियत खे बि रोशनास कयो आहे। पर हिन किथे बि औरत जी हिणाई, मज़लूमियत खे बयानु न कयो आहे। हू पंहिंजे लिखणनि में औरतुनि खे बुर्दबार ज़ाहिर करण में कामयाबु वई आहे। हिन जो चवणु आहे त औरत कमज़ोर न आहे, औरत मर्द सां कुल्हे सां मिलाए हलण जेतिरी सघ रखे थी। हुन जा आदर्श सचा हुजणु घुरिजनि। हू सचाई सां हर मुश्किलात सां मुंहुं ॾियण जी हिमत रखे थी। अहिड़ीअ तरह हिन हिकु उस्ताद जी हैसियत सां बि पाण मल्हायो आहे त हिकु पब्लिशर ऐं एडिटर जी हैसियत सां संदसि हिमत ऐं हौसलो क़ाबिल फ़ख्र आहे। हिन सभ खां पहिरीं नारी पब्लिकेशन जो बुनियादु विधो ही निज समाजी तंज़ीम हुई ऐं हिन तंज़ीम जे प्लेटफॉर्म तां औरतुनि जे अदबी पोरे खे निर्वार करणु अहम मक़सदु हो। उन बैदि ॿियनि सहेलियुनि ख़ैरुनिसा जाफ़री, जी ज़रीना बलोच, डॉक्टर कमर वाहिद ऐं आयशा तालपुर जी सलाह सां सभ खां पहिरीं नारी मैगज़ीन शुरू कयाई। हिन मैगज़ीन जा कुल 8 पर्चा शाया थिया। उन बैदि ज़िया जी आमरियत उनखे अॻिते हलण न ॾिनूं। कुझु वक़्त जी विची खां पोइ ॿीहर जारी थियो, पर 5 पर्चा मस शाया थिया त ॿीहर बंदि थी वियो। ही निहायती मयारी रिसालो हूंदो। उन बैदि नारी पब्लिकेशन पारां किताब छपाइण जो सिलसिलो शुरू कयाई, जेको अञा ताईं जारी आहे। नज़ीर नाज़ जो पोरियो तारीख़ में लिखण जहिड़ो आहे ऐं संदसि पोरे ते प्यार अचे थो। हिकु औरत जी हैसियत सां अकेले हेतिरा किताब छपाइण सच त वॾो कमु आहे। औरतुनि में नज़ीर नाज़ वाहिद औरत आहे जंहिं पब्लिकेशन ऐं पब्लिशर जो कमु संभालियो आहे ऐं उन सां भरपूर निभाउ कयो आहे। ही कमु निहायत ई ॾुखियो हुअण जे बावजूदि नज़ीर नाज़ उनखे बहितर अंदाज़ में करे इहो साबित कयो आहे त मर्दनि जे हिन मुआशिरे में औरत बि घटि न आहे। सिंधी नारीअ जो ही रूप बि अमल पैरा आहे। ज़िंदगीअ खे पुलसरात जो सफ़र पाईंदड़ नज़ीर नाज़ उन पुलसरात खे पार करे सिंधी अदब जे झोल में नायाब किताब विधा आहिनि। संदसि छपियल किताबनि में हेलोको, वरिया कहाणियूं, झिरणा, कालम, गज़ल छो न चवां, शाइरी, लहरनि, लख लिबास, मकाला, मज़मून कहाणियूं, थींदो तन तबीब, सिहत बाबति, हिकु छोकिरी, अजीब मुल्क में ॿारनि लाइ, हंज ॿारनि लाइ छपजी मनसा माणे चुका आहिनि। ऐं संदसि हिकु नायाब किताब शमह ॿारींदे शब, तिर बाखूं कढूं, शाह लतीफ़ जे सुरनि जो तहक़ीक़ी इब्यास सिंधी अदबी बोर्ड वटि जमा थियल हुयो, जंहिंखे उन बाद में पाण छपरायो। हीअ हिकु नायाब किताब आहे जंहिंमें शाह साईं जे सभिनी सुरनि जो गूढ़ो इतिहास आहे। हिन में शाह साईं जी शाइरीअ में उथनि पखियुनि, चांडोकियुनि, रातियुनि, औरत जे समाजी पहलुअनि ऐं फिक्री पस मंज़र खे निहायत बारीक बीनीअ सां पेश कयो वियो आहे। हीअ किताब शाह लतीफ़ ते तहक़ीक़ कंदड़नि लाइ निहायत काराइतो किताब आहे। नज़ीर नाज़ कहाणियुनि, तहक़ीक़, मज़मूननि खां अलावा शाइरी बि ऊचे मयार जी कई आहे। हिन जी शाइरीअ में फितरत जा समूरा रंग, धरतीअ जो हुसन, अणपुरनि ख़वाहिशनि जी दर्द कथा, समाज ऐं क़ौम जा अहसास, अखियुनि में पलजंदड़ सुंदर सपननि जी वार्ता, नेणनि जी नियार में लिकियल मयार ऐं पिंबड़ियुनि पुठियां लिकियल लुड़कनि जूं दड़ियूं ऐं मासूम दिलनि जे धड़कनि जी सदा खे समाए हिन शाइरीअ जो अहिड़ो मीनार अॼु आहे जंहिंजी ऊचाई ऐं बुलंदीअ खे छुअण हर कंहिं रस में न आहे हूंदो। संदसि अहिड़ा ई शाइराना अहसास हिननि सिटनि मां कीअं उभरी बीठा आहिनि। पंजी मौसम थींदी आहे अंदर जे इज़ार जी मौसम, पंजी मौसम थींदी आहे अंदर जे इज़ार जी मौसम, शहर लिखण लाइ रास अचे थी दिलि खे सब्र करार जी मौसम, सुहिणीअ वांगुरु लहरूं लहरूं लुंडी पई वञा थी, आए अलाए कहिड़े क़िस्म जी दरिया जे हिन पार जी मौसम, आए अलाए कहिड़े क़िस्म जी दरिया जो हुन पार जी मौसम। नज़ीर नाज़ जे हिन गज़ल जे हिननि चइनि सिटनि मां संदसि तख़यल जी उॾाम जी परख करे सघिजे थी। हिन शहर जे वसी पसमंज़र ऐं गहराईअ में लहिजे थो त दरिया जो हुन पार जे मौसम जो हाल इश्क जे अॻियां तिछ लॻे थो।
नज़ीर सुहिणीअ जे इश्क खे मानता बख़्शींदे कुदरत जे कानून सां टक्कर खाईंदे पंहिंजी मौसम इज़हार जी मौसम तख़लीक़ कई आहे, जेका संदसि शाइरीअ जे परवाज़ खे परवान त चाढ़े थी, पर उन शाइराणे पद में बग़ावत बि बर्पा करे थी। नज़ीर जॾहिं पूरी शाइरीअ जो मुतालो कजे थो त न सिर्फ़ उहा पाबंद शाइरा नज़र अचे थी, न रुॻो हुन वटि ख़्यालनि जी खाण महसूस थिए थी, पर हू हिकु बाग़ी कलमकार बि लॻे थी। हुनजा केतिरा ई शहर मुज़ाहिमत जो वञाण आहिनि। हू चाहियां थो त संदसि बसि तूं अव्हांखे ॿुधाईंदो वञा। हथ ठोकियनि नज़रियनि मां छा मिलियो आहे सोच खे, हथ ठोकियनि नज़रियनि मां छा मिलियो आहे सोच खे, नज़रिया ॿोड़ा ऐं अंधा बेज़बान आहे दोस्तो। नज़ीर नाज़ हिननि सिटनि में हथ ठोकियनि नज़रियनि जी निंदा थी करे जिन अॼु ताईं क़ौम खे नज़रियनि जी गोरियूं खाराईंदे निंड मां सुजाॻ थियणी न आहे ॾिनी। अहिड़ीअ तरह हिन जे रग रग मां सिंध धरतीअ जी मिटीअ जी महक बि फुटी निकिती आहे। हिन काइनात जे पूरे हुस्न खे लफ़्ज़नि जी ख़ूबसूरतीअ सां तशबीहनि जी माला में सिंध खे कुंवार वांगुरु समाए छॾियो आहे। हिन सिंध धरतीअ ते केतिरा ई गज़ल नज़म सिरजा आहिनि। सिंध जे जोधनि दोदनि खे भेटा पेश कई आहे त सिंध जे सदाबार शाइर शेख अयाज़ खे लफ़्ज़नि जो ख़राज तहसीन पेश कंदे सफ़ा ॿार बणिजे थी पए ऐं अयाज़ जे जज़्बनि अयाज़ जी शाइरीअ में समायल फ़िक्र खे पेश कंदे उनजे अंदर मां कविताऊं ईअं थियूं उभरी निर्वार थियनि जीअं सावणीअ जे मींहं खां पोइ आसमान में इंडलस उभरी ईंदो आहे। जो आकाश खे लोॾे छॾे, जो आकाश खे लोॾे छॾे, जो धरतीअ खे धोॾे छॾे, ॾाॾायनि में पाए ॾार, को आहे कवि अहिड़ो जेको अहिड़ा गीत लिखे, को आहे कवि अहिड़ो जेको अहिड़ा गीत लिखे। ख़ुदि अयाज़ बि केतिरनि जायुनि ते उहो चई चुको आहे त मुंहिंजा गीत धरतीअ खे धोॾे छॾींदा, केतिरनि ई बुतनि खे डाए विझंदा। नज़ीर नाज़ शाइरीअ जे सभिनी सिन्फ़नि ग़ज़ल नज़म वाई काफ़ी आज़ाद नज़म ऐं गीत ते टिब आज़माई कई आहे ऐं हिन सिंध जे केतिरनि किरदारनि खे पंहिंजी शाइरीअ में समाए महफ़ूज़ करे छॾियो आहे। नज़ीर नाज़ पंहिंजी ज़िंदगीअ में खोड़ सारा मुल्क घुमिया, मुशाहिदा माणियाई, 2 भेरा हिंदुस्तान यात्रा, 1 भेरो लंडन महीने लाइ वई ऐं 7 भेरा मदीने वञी उमरा अदा कया अथव। हिन उन्हनि सभिनी सफ़रनि खे कलमबंद कोन कयो आहे, पाण केतिरनि इल्मी अदबी इदारनि सां बि सलाड़ियल रही आहे, जिन में चेयरपर्सन नारी संगत सदर सिंध ग्रेजुएट एसोसिएट ख़वातीन ब्रांच हैदराबाद, नायब सदर सिंध जर्नलिस्ट नेटवर्क फॉर चिल्ड्रेन, मेंबर बोर्ड ऑफ गवर्नर्स सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हैदराबाद, मेंबर अफवा असवा मारवी फोरम सिंधी औरत तंज़ीम शामिल आहिनि। उनखां सवाइ सरचूं मैगज़ीन जे 8 महीना एडिटर, मेहरान अख़बार जी एज़ाज़ी एडिटर, शहीद बेनज़ीर भुट्टो क्रास सेंटर में 6 महीना एज़ाज़ी चेयरपर्सन तौर ज़िम्मेवारियूं निभाया आहिनि। खेसि इल्मी अदबी मञता तौर केतिरा ई अवार्ड इनाम पिणु मिली चुका आहिनि, जिन में ज़ीनत चना अदबी अवार्ड, कान जे मजमूए हेलिको वरिया ते 2 भेरो ज़ीनत चना अवार्ड शाइरीअ ते, मिर्ज़ा कलीस बेग अवार्ड, पहिरीं सिंधी पब्लिशर ख़ातून जी एतराफ़ तौर यूथ वेलफेयर सोसाइटी अवार्ड, समाजी लोक अवार्ड, मारवी फोरम अवार्ड, भिटाई टैलेंट अवार्ड, बज़्म फातिमा अवार्ड, उस्ताद बुखारी अवार्ड, इंडस वोमेन ऑर्गेनाइजेशन हैदराबाद पारां अवार्ड, नई ज़िंदगी अवार्ड, शाह लतीफ़ ऐं मोहनजोदड़ो अवार्ड, ताज़ो ग्रीनविच यूनिवर्सिटी लंडन जे विराज पारां जाखोड़ींदड़ औरत अवार्ड 2013 ईस्वी आम आहिनि। इनामनि ऐं अवार्डनि खां सवाइ पाकिस्तान स्टडी सेंटर जामशोरो ऐं अलामा इक़बाल ओपन यूनिवर्सिटीअ पारां साइंस सरई सांझ पिणु मल्हाई वई आहे। नज़ीर नाज़ हिन वक़्तु जेतोणीकि उमिरि जे अहिड़े हिसे में आहे जिते माण्हूअ खां हर कमु छॾायो वञे ऐं बिस्तरे भेड़ो थींदो आहे, पर हू अॼु पाण खे जवान ऐं अड़बंग सम्झे थी। हिन वक़्तु बि पंहिंजे घर में ऑफिस क़ाइमु कई अथसि जिते अदबी रिहाणियुनि खां अलावा हिन उहे समूरा किताब रखिया आहिनि जेके नारी पब्लिकेशन पारां छपियल आहिनि। ऐं पाण हिन वक़्तु बि नारी मैगज़ीन ॿीहर शुरू करण जे तयारियुनि में रुधल आहे। नज़ीर नाज़ वाकई सिंधी समाज उहा बहादुर औरत आहे जंहिं हिन धरतीअ जो कर्ज़ फर्ज़ सम्झी चुकायो आहे ऐं संदसि हौसला सिंध जी हर औरत जे लाइ उत्साह आहिनि। हिन जे महिनतनि सां नारी पब्लिकेशन 54 किताब छपराए चुकी आहे जेके सिंधी अदब जो बेबा खज़ानो आहिनि। नज़ीर नाज़ हिन वक़्तु सिंध जे
तारीख़ी शहर हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजे सामाईन ही बि असांजे अॼोके प्रोग्राम जी लेखिका नज़ीर नाज़ ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी ॿी जेका शाइरा आहे कहाणीकार आहे सा आहे नसरीन सैयद। नेणनि मंझाए बरसात। शाइरी रुगो गुलाब राउन जी मुंतज़र न आहे हूंदी, पर शाइरी दिलनि जी तर्जमान बि हूंदी आहे। सिंध जी सरज़मीन खे कुदरत पारां उहे नेमतूं अता थियल आहिनि जो सिंध जे शाइरनि पंहिंजी शाइरीअ में कुदरत जा चिट चिटिया आहिनि। अहिड़नि शाइरनि में सिंध जे जोबन जी शाइरा नसरीन सैयद जो नालो बि कंहिंखां ॻुझो कोन्हे, जंहिं पंहिंजी शाइरीअ में सिंध जी सूंहं खे ईअं समायो आहे जीअं ख़लीफ़े नबी कासम खरड़ीअ जी जंग खे पंहिंजे केॾारे में समायो आहे। नसरीन सैयद 90 वारे ॾहाके में जदीद सिंधी शाइरीअ जे मोर्चे ते छायल रही। उहो हिकु वक़्तु केतिरनि अख़बारनि रिसालनि तोड़े रेडियो जी दुनिया में राज कंदी रही, पर पोइ हू आहिस्ते आहिस्ते पसमंज़र थींदी रही। जेतोणीकि उहा अॼु बि लिखंदी रहे थी, पर उन जूं तख़लीक़ूं मंज़र ते न पियूं अचनि। उहे हिन वक़्त में शाइरीअ जा सलाह पोखींदी रहे थी, पर उहे जॾहिं अंगूर जी वॾा थी आम ताईं पहुचनि तेसि ताईं उहो गुमनाम बणिजी वई आहे। पर मूंखे उमेद आहे त उहा अॼु बि सिंध जी तारीख़ जो को बाब कलमबंद कंदी हूंदी, छाकाणि जो जॾहिं को कलमकार मुराकबे में हलियो वेंदो आहे त उहो अहिड़ी तारीख़ खे जनमु ॾींदो आहे जेका ईंदड़ केतिरनि नसलनि जी रहनुमाई कंदड़ हूंदी आहे। ऐं असांखे अहिड़ी तारीख़ जो इंतज़ारु आहे जंहिंमें आलम इंसानियत जो पैगाम हुजे। जदीद सिंधी शाइरी अयाज़ खां वेंदे नसरीन सैयद ताईं सिंध जे दर्द जी तारीख़ आहे। नामवर शाइरा कहाणीकार नसर नवीस नसरीन सैयद 17 दिसंबर 1978 ईस्वी ते खैरपुर नाथनशाह ज़िले दादूअ में जनम वरितो। हिन सिंधी अदब में MA कई आहे। हू 2007 ईस्वी में कमीशन जो इम्तिहान पास करे लेक्चरर मुक़ररु थी। हिन वक़्तु वर्कर्स वेलफेयर गर्ल्स कॉलेज कोटड़ीअ में लेक्चरर तौरु ख़िदमतूं अंजाम ॾेई रही आहे। नसरीन सैयद 1993 ईस्वी खां कहाणियूं ऐं तासराती मज़मून लिखण सां अदबी दुनिया में क़दम रखियो। शुरू में हिन रेडियो खैरपुर लाइ लिखियो, पोइ मावार हालार डाइजेस्ट, सिंधरंग ऐं इबरत मैगज़ीन में लिखियाईं। बाद में सिंध जा मायानाज़ रिसालनि टिमाई मेरान सरकियूं सोजरो ऐं ॿियनि में संदसि तख़लीक़ूं छपजनि लॻियूं। हू शाइरी जे सभिनी सिन्फ़नि में लिखंदड़ पुख़्ती शाइरा आहे। हिन नंढियूं नंढियूं कहाणियूं बि लिखियूं आहिनि ऐं नसरी टुकड़ा बि लिखिया आहिनि जेके निहायत पुरस्तर ऐं मनाक़िज़ आहिनि। हिन नसरी टुकड़नि में थोरनि लफ़्ज़नि में वॾियूं ॻाल्हियूं कयूं आहिनि। मिसाल तौरु बुख काटणी पवे त बि कंहिंजो खीसो न काटिजे, या वरी कलम खयो ई न आहे उन खां पहिरीं तनक़ीद पोती आहे कलम छॾाइण लाइ। जेतोणीकि सिटूं तमामु नंढड़ियूं आहिनि, पर हिननि में उहो सच लिखियलु आहे जेको समाज जे केतिरनि रुखनि जी निंदा कंदड़ आहे। हिन जो शाइराणो नसर मन अंदर में केतिरनि आशाउनि खे उभारे थो। हूअं बि शाइराणे नसर जो तख़लीक़ी अमल ॾुखियो हूंदो आहे ऐं हर लेखक उन सां निबाह न आहे करे सघंदो, पर असांजी शाइरा शाइराणे नसर खे बि शाहबाज़ जा पर अता कया आहिनि। वरी सगीर जा अज़ीम ॾाहे दानिश्वर मौलाना अबुल कलाम आज़ाद जो जग मशहूर किताब गुबार ख़ातिर शाइराणे नसर ते मुश्तमिल आहे। जॾहिं उहो किताब छपियो त हथो हथ विकिरो थियो ऐं वटि केतिरा ई पब्लिशर आया हुआ त इहो किताब तर्जुमो करे छपराइजे, पर मौलाना साहब सख़्तीअ सां मना कई हुई त हीउ शाइराणो नसर आहे। जेकॾहिं हिन जो तर्जुमो थियो त ॿोलीअ जो चस ख़तमु थी वेंदो। पर उहो किताब जॾहिं नवाज़ खान ज़हूर सिंधीअ में तर्जुमो कयो त उनजी ॿोलीअ जो सिटा अहिड़ो त वणंदड़ बीठो आहे जो ईअं पियो महसूसु थिए ॼणु उहो किताब लिखियो ई सिंधी ॿोलीअ में हुजे। बहरहाल इहो सरो सिंधी ॿोलीअ जी वुसअत ॾांहुं वञे थो या मुतरजम ॾांहुं उनजो फ़ैसिलो नक़ाद ई कंदा। त आउं हिते सिर्फ़ु शाइराणे नसर जी अहमियत खे साम्हूं रखंदे एतिरो चवंदुसि त नसरीन जो शाइराणो नसर जेकॾहिं कंहिं सुठे मुतरजम तर्जुमो कयो त उहो यूरोप जे मुख़्तसर कहाणियुनि सां कुलो मिलाए बीहंदो। अहिड़ीअ तरह सिंध समूरी शाइरीअ में मौक़े जा मट भरियल नज़र अचनि था। हिन जी शाइरीअ में जेतोणीकि ॿोली सादी इस्तेमालु थियल आहे, पर हिन जी उन सादी ॿोलीअ में फितरी रोमांस तख़लीक़ खे अञा वधीक उभारियो आहे। हिन जे हर सिट हितां जे माहौल जी अकासी कंदड़ आहे ऐं सिंध जे अफ़सानी सरज़मीन जी पैदावार आहे। हिन वटि तशबीहनि में न कंहिं ॿी ॿोलीअ जो अमल दख़ल आहे ऐं न कंहिं ॿिए खिते जे इस्तारे खे इस्तेमालु कयो वियो आहे। इहा ई हिन जी शाइरी जी निराला आहे पए। तोड़े जो असांजे केतिरनि नक़ादनि जो ख़्यालु आहे त हू बुनियादी तौरु रोमानवी शाइरा आहे, पर मुंहिंजो ख़्यालु आहे त हू फितरती शाइरा आहे ऐं फितरी मंज़र निगारीअ में काइनात या समूरा रंग समायल आहिनि
मोहन जे दड़े जी नाचणीअ जी छेर जी चमचम, खैरपुर जी खजीअ जी खुशबू, सिंध जी चीकी मिटीअ जी महक, गुरबत ऐं बेवसीअ में पंजंदड़ ॿारनि जूं हसरतूं जॾहिं हुन जे कलम मां सिंधूअ जे वांकरे वांगुरु वहनि थियूं त रुमानियत जा समूरा रंग उन में रटिजी वञनि था। मिसाल तौर संत हिन गज़ल खे पढ़ी ॾिसजे। तुंहिंजे देश जूं आहिनि छा त हवाऊं चंचल, तुंहिंजे देश जूं आहिनि छा त हवाऊं चंचल, छो आहीं तूं मुंझल, आहीं त रुॻो उलझल, आहीं त रुॻो उलझल। या वरी ही गज़ल, नेणनि मंझि आहे बरसाति रोंदी रहे थी प्रभात, माणियूं प्यार सां पंहिंजो ॾियूं सभिनि खे हाण त मात। जंहिं देश जूं हवाऊं चुड़वाग हुजनि उन देश जो माण्हू जेकॾहिं मुंझल हुजे त हिकु न पर केतिरा ई सवाल जनम वठनि था। ऐं हिन शाइरा हुनखे न्यायत वणंदड़ सिटा में समेटियो आहे। मयार में बि जे प्यार जी पालोट हुजे त उहा मयार मोहबत जो मेराज बणिजी पवंदी आहे। साॻे नमूने हेठिए गज़ल में बि हुनजा नेण नीर वाईंदे नज़र अचनि था, पर पोइ बि हू पुरउमीद नज़र अचे थी ऐं उहा शाइर जी फराख़दिली आहे। छाकाणि जो शाइर क़ौमुनि जा पयाम्बर हूंदा आहिनि ऐं पयाम्बर कॾहिं बि मायूस न हुजणु घुरिजे। अहिड़ीअ तरह संदसि हीन आज़ाद नज़म है ख़ुदा संदसि शाहकार नज़म आहे जंहिंमें हू कुल काइनात जे ख़ालिक़ सां मुखातिब आहे। ऐं ख़ुदा तुंहिंजे हिन जुड़ियल जग में मूं छा छा न ॾिठो, हा मूं ॾिठो पीउ पुट खे विढ़ंदे, मूं ॾिठो भाउरनि खे मिल्कियत ते विढ़ंदे, कंहिं न्याणीअ जा अरमान लुटंदे, माउ खे पुट गारियूं ॾींदे, पवित्र नारीअ ते इल्ज़ाम लॻंदे, गैरत जे नां ते औरत खे गबा गबा थींदे, गैरत जे नां ते औरत खे गबा गबा थींदे। ही पूरो नज़म हक़ीक़त निगारीअ ते ॿधल आहे। इन नज़म में हुन सिंध जे समाजी उणाइनि जी उपटार कई आहे। असांजे हिन समाज जे नासूरनि खे हिन पंहिंजे समूरनि सिटाइनि सां साम्हूं आंदो आहे जेका हिन जी बहादुरी आहे। नसरीन जी शाइरीअ जे सागर मां निकिरी जॾहिं हिन जे कहाणियुनि में जाती पाइजे थी त उहे बि हिन समाज जो हूबहू अकास आहिनि। हिन सिंध जे गुरबत बेवसी महरूमनि खे पंहिंजे कहाणियुनि में समोयो आहे ऐं हिन जे कहाणियुनि जा समूरा किरदार आम आहिनि जिन जे हथनि जे लकीरनि ते शायदि हिन समाज पंहिंजे हथनि सां मोहरूं हणी छॾियूं आहिनि। हिन जूं समूरियूं कहाणियूं पीड़ाउनि सां भरपूर आहिनि। हिते हिकु ॻाल्हि वाज़ह कंदो हलां त हिन जी शाइरीअ में जिते मुशाहिदे जी खोट आहे उते हिन जूं कहाणियूं निज पिज मुशाहिदा थी आहिनि। हिन जीअं आसपास जे माहौल खे ॾिठो आहे ईअं पंहिंजी कहाणियुनि में बयानु पिणु कयो आहे। मजमूई तौर ते हिन जे कहाणियुनि शाइरी थोरे शाइराणे नसर खे साइनीअ जे ॿिनि पुड़नि में विझी तोरे ॾिसबो त कथ करणु ॾुखियो थी पवंदो त उहा शाइरा आहे या नसर नवी, छाकाणि जो हुन वटि पंहिंजो डिक्शन आहे, हुन कंहिंजे बि असर हेठि न लिखियो आहे ऐं न हूअ कंहिंजो उल्सो लॻे थी। अहिड़ीअ तरह ज़िले दादूअ जी औरतुनि में सुजाॻी आणनि जो सरो बि नसरीन जे मथे ते अचे थो। उहा पहिरीं औरत आहे जेका ईअं ॿाहिरि निकिरे अदब जे मैदान में अदबी दुनिया में दाख़िल थी आहे। उन बाद ॿियूं केतिरियूं ई लेखिकाऊं मंज़र ते आयूं आहिनि। संत 5 किताब छपिजी चुका आहिनि। कंहिं कंहिंजी निंड चोराई, हवेलीअ में गुम थियल वजूद, असांजे गलनि में आवाजा हवाला, मनंदर में केर त आहे शाइराणो नसर, दर्द जे पाछे में कहाणियूं 2015 ईस्वी शामिल आहिनि। हूअ हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। मौजूद सामीन ही भी असांजे अॼोके प्रोग्राम जी शाइरा कहाणीकारा नसरीन सैयद ऐं असांजे अॼोके प्रोग्राम जी टी लेखिका आहे नसीम थेबो। उबरचंद पसपिरी नामवर कहाणीकारा नसीम थेबो 13 अप्रैल 1948 ईस्वी ते घाड़े थेबन जे ॻोठ तालके मेड़ ज़िले दादूअ में मीर अब्दुल बाकी थेबे जे घर में अख खोली। संदसि वालदा बेगम बादाम नातवा पंहिंजे दौर जी बहितरीन लेखिका हुई जे ख़ुश खसलत ख़ातून, शिकस्ता ज़िंदगी ऐं कलबी उन जहिड़ा शाकार किताब लिखी सिंधी अदब जी झोलीअ खे भरियो। अहिड़े इल्मी अदबी घराणे में जनम वठण करे खेसि अदब विरसे में मिलियो ऐं हिन हुन सां ख़ूब निभाउ कयो। नसीम शुरूआती तालीम मक़ामी तरह हासिल कई। MA इकनॉमिक्स में सिंध यूनिवर्सिटी जामशोरे मां कई ऐं साॻिए इदारे सिंध यूनिवर्सिटीअ जे इक़्तिसादियात शोबे में असिस्टेंट प्रोफेसर जे उहिदे ते रही।
जितां 2000 ईस्वी में रिटायर कयाई। हिन लिखण जी शुरूआत कहाणी सां कई। संदसि पहिरीं कहाणी ॻोड़नि जी रेखा हुई, जेके तमामु घणी मञता मिली। उन बैदि हिन ॿियूं बि केतिरियूं ई कहाणियूं लिखियूं जेके सिंधी अदब जूं शाहकार कहाणियूं आहिनि। उन्हनि में घायल थी घारियां, वॾी जिन वॾियास, मूं जहिड़ी ॾे छॾिया, उबर चंड, पस पिरी ऐं अहसास जा चहक अहम हैसियत रखनि थियूं, जेके न रुॻो सिंधी समाज जो जाइज़ो पेश कनि थियूं, पर 70 वारे दौर में ओभर बंगाल जे मज़लूम माण्हुनि जी दर्द कथा जो उलड़ो बि आहिनि। नसीम सिंधी अदब जे मुज़ाहिमती लेखिका हुई। इन 70-80 वारनि ॾहाकनि में तमामु सुठियूं ऐं छिरकाईंदड़ कहाणियूं लिखी अदबी हल्के में पाण मञायो। संदसि लिखणियूं दानिशवराणियूं आहिनि, जंहिंमां संदसि ख़्यालनि जी वुसअत जो पतो पए थो ऐं अदब ऐं क़ौमी अदब मुतलिक़ संदसि हिसियतूं केॾियूं न माना कयल आहिनि। उन लिखियो आहे, को बि अदीब पहिरियां इंसान ऐं पोइ अदीब या शाइर या कलाकार आहे। को बि अदीब पहिरियां इंसान ऐं पोइ अदीब या शाइर या कलाकार आहे। इंसाननि सां क़ौमूं ठहंदियूं आहिनि ऐं जॾहिं क़ौम जी बका जो सुवाल थो पैदा थिए त लिखण सां गॾोगॾु क़ौमी जिदोजहद में बि हिसो वठणु खपे। जॾहिं क़ौम ई न रहंदी, मुल्क ई न रहंदो, आज़ादी न रहंदी, त पोइ कला, सकाफ़त, जमूरियत बि न रहंदी। पोइ रुॻो ॾाढ ऐं ज़ुल्मनि जो दौर हूंदो। तॾहिं अदीब त हूंदा, कलाकार त हूंदा, पर उन्हनि खां संदन कला फुरी वेंदी। न आज़ाद सोच हूंदी, न लोच। पोइ कलाकार जो वजूद ई ख़तरे में हूंदो त कला कीअं उसिरजी सघंदी। नसीम बुनियादी तौर ते क़ौमपरस्त सोच रखंदी हुई, जेकर लिखणनि में क़ौमी रंग नुमाया नज़र अचे थो। उहा न रुॻो कहाणीकारा लेखिका हुई, पर उहा सोशलिस्ट बि हुई, त समाज सुधारक, सियासी अॻवान ऐं दानिश्वर बि। नसीम सिंधी नाले वारे सियासतदान रसूल विश पलीजे जे घरवारी ऐं नाले वारे कम्युनिस्ट अॻवान मीर सेबे जी भेण हुई। पलीजे साहब सां संदसि शादी 1968 ईस्वी में थी, जंहिंमां के सानिया ऐं अनीता नाले 2 न्याणियूं पैदा थियूं। ॿई अदबी खेत्र में ॼातल ऐं सुञातल लेखिकाऊं आहिनि। संदसि हिकु न्याणी अनीता जी शादी सिंधी ॿोलीअ जे नाले वारे कॉलमनिस्ट एजाज़ मंगी सां थी हुई ऐं पाण डॉक्टर पिणु हुई। आगा खान में ड्यूटी कंदी हुई, पर कुझु वक़्तु पहिरीं हिन दुनिया मां लाॾाणो करे वई। नसीम रिटायर थियण खां पोइ कराचीअ में सचल ॻोठ वारे इलाइक़े में रिहाइश इख्तियार कई। नसीम जा नानाणा शिकारपुर जा वेठल हुआ, तंहिं करे हिन जो नंढपण ऐं जवानी बि शिकारपुर में गुज़री। संदसि कहाणियुनि खे दीन मोहम्मद कलोड़े तरतीब ॾेई उबर चंड, पस पिरीअ जे नाले सां सिंधी अदबी बोर्ड पारां 2013 ईस्वी में छपाए पधिरो कयो आहे, जंहिंमें समूरियूं कहाणियूं शामिल आहिनि, जेके उन वक़्त जे मशहूरु अख़बारनि ऐं रिसालनि मेरान, सोजरे, बरसात ऐं हलचल में छपियूं हुयूं। नसीम सेबो 19 मार्च 2012 ईस्वी ते 64 सालनि जी जमार में SIUT कराचीअ में वफ़ात कई। मुंहिंजे साम्हूं असांजो अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतियो। अॼु मोहतरमा नज़ीर नाज़, नसरीन सैयद ऐं नसीम सेबो जो तारफ़ी खाको वञे अॻियां पेश कयो ऐं हाणे पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़र खे ईंदड़ हफ़्ते ताईं ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि,
सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।